असी सुराण जा गेसू सबा बणजी सवारियूं था कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं। असां राबियुनि जा नौकर ऐं गुलाबनि जा ग़ुलाम आहियूं। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, नमस्ते दोस्तो। ऐं जीअं दोस्तो असां जूं पाकिस्तान में रहंदड़ मज़लूम क़ौमूं जीअं असांजा भील, मेंगवाड़, कोली, कच्छी या ॿिया जेके उतड़ तबिके जा माण्हू आहिनि उहे वीचारा परेशान हूंदा आहिनि त उन्हनि जो को ओई वाई न आहे, को आवाज़ु ॿुधण वारो न आहे। त अॼु असांजे हिन असांखे ॾाढी ख़ुशी थी। फ़क़ीर शेवा कच्छी जेको हिकिड़ो वॾो नालो आहे, इंतिहाई प्यारो इंसानु आहे, तमामु मोहबती माण्हू आहे, जंहिं नंढड़ी कोशिशि जो हिकिड़ो ॾीओ ॿारियो ऐं अॼु उहा ॾीओ हिकिड़ो बाक़ाइदे शमा थी परवान थियो आहे। त अॼु हिकिड़ी बहितरीनु ऑफ़िस साईं खोली आहे मीरपुर ख़ास में उमरकोट रोड ते पाकिस्तान दराड़ इताज जेका मरकज़ी ऑफ़िस खोली आहे। त असां उते अॼु मौजूदु आहियूं। साईं शेवा कच्छी साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हुनखां पुछंदासीं त असांजे हिननि मज़लूम तबिके जे माण्हुनि जे लाइ तव्हां जूं जेके कोशिशूं आहिनि उहे साराह जोगियूं आहिनि। इन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? जी महिरबानी साईं, नमस्ते। तव्हांजो मोहबतूं सभिनी दोस्तनि जूं जेके आयल आहिनि, तव्हांजो ख़ुशूसन जेको सो तमामु तव्हांखे बि जस हुजे सर। तव्हां बि हिकिड़ो आम मिसकिन माण्हुनि जो आवाज़ु आहियो ऐं पाकिस्तान दरावड़ इताहद ॾिसो ठहियो आहे सभिनी मज़लूम मिसकिन माण्हुनि जे लाइ ठहियो आहे, उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ ठहियो आहे। ऐं ऑफ़िस जेका मरकज़ी ऑफ़िस खुली आहे उहो उन्हनि जे हल जे लाइ, छो त अॻे माण्हू परेशान हूंदा त यार किथे वञूं, केॾां वञूं, कंहिं वॾेरे वटि, कंहिं रईस वटि, कंहिं MNS MPS वटि वञूं, कंहिं सेठे वटि, सरमाएदार वटि वञूं, त उते माण्हू असांजा परेशान थींदा हुआ। ऐं हिते ऑफ़िस उन लाइ खोली आहे त हू असां सां हिते वेही सघनि था, हुजत करे सुठे नमूने उन्हनि खे इज़त बि मिले थी, रिस्पेक्ट मिले थी। हीअ उन्हनि सभिनी हर मिसकिन मज़लूम माण्हू जे लाइ मरकज़ी ऑफ़िस आहे ऐं केर बि हिते अची सघे थो। कंहिंखे बि रंडरो कोन्हे, ही कंहिं वॾेरे जी औताक कोन्हे, ही कंहिं सेठे सरमाएदार जी औताक कोन्हे, ही दरावड़नि जी औताक आहे, दरावड़नि जो उतारो सम्झो। त हिते हर माण्हू जे लाइ जेको सो रिस्पेक्ट आहे, हर माण्हू लाइ इज़त आहे। उहे सभु अची सघनि था, पंहिंजा मसइला ॿुधाइनि ऐं उन्हनि जे जाइज़ मसइलनि जे हल जे लाइ असां बिल्कुलु पंहिंजे भरपूर नमूने सां उनजी कोशिशि कंदासीं उहे मसइला हल थियनि। ऐं खोड़ सारा मसइला तव्हां ॾिसो त रोज़मर्रा जे ॾींहं ते हर रोज़ु असां वटि हिते खोड़ सारा माण्हू अचनि था, खोड़ सारा मसइला खणी अचनि था ऐं उहे मसइला हल बि थियनि था। ऐं हिकिड़ी ग़रीब मिसकिन माण्हुनि जी हिकिड़ी उमेदु जागी आहे त भई असांजो को वारिस आहे, असांजे मसइलनि जे हल जे लाइ को आवाज़ु उथारण वारो बि आहे। पाकिस्तान दरावड़ इताहद आउं हिकु न आहियां, पर तव्हां सभु पाकिस्तान दरावड़ इताहद जो हिसो आहियो। हर मज़लूम माण्हू पाकिस्तान दरावड़ इताहद जो हिसो आहे, चाहे कोली हुजे, कच्छी हुजे, भील हुजे, मेघवाड़ हुजे, बागड़ी हुजे, जोगी हुजे या मुस्लिम हुजे, केर बि मज़लूम तबिके जो माण्हू असां वटि ईंदो, असां उनखे बग़ैर कंहिं मज़हबी ऐं ज़ात पात फ़र्क़ु रखण जे उन सां गॾु बीहंदासीं ऐं उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ आवाज़ु उथारींदासीं। तमामु बहितरीनु इंतिहाई प्यारा इंसान फ़क़ीर शेवा कच्छी जिन असांजे पाकिस्तान दराड़ इताहद जे बारे में असांखे कुझु ॼाण ॾिनी। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ मरकज़ी ऑफ़िस आहे। हिते साईं जो चवण मुताबिक़ त हिते केरु बि अची सघे थो, हिन में ज़ात पात जो फ़र्क़ु न आहे, सभु असां भाइर आहियूं। मज़लूम ते मज़लूम हूंदो आहे ऐं हुनजो आवाज़ु उथारणु उहो हिकिड़े सुठे इंसान जो कमु हूंदो आहे। त अॼु असां पहुतासीं मीरपुर ख़ास में ऐं मीरपुर ख़ास जे इंतिहाई प्यारे इंसान फ़क़ीर शेवा कच्छी खां पाकिस्तान दराड़ इताहद जे मरकज़ दास पवार साहब सां गॾु ऑफ़िस में मौजूदु। त सभु खां अवल साईं नमस्ते। जी नमस्ते, ओम नमस्ते। पाकिस्तान दराड़ इताहद जी जेका ऑफ़िस में मौजूदु आहियो, तव्हां छा चवणु चाहींदो पाकिस्तान दराड़ इताहद जे प्लेटफॉर्म ते या उनखां अलावा असांजे मज़लूम तबिकनि जे आवाज़ जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो दोस्तनि खे? साईं, ही असांजी तनज़ीम हिकिड़ी मज़लूमनि जे लाइ आवाज़ु उथारण लाइ असां ठाही आहे, जंहिंजो हक़ इंसाफ़ थिए ग़रीबनि खां। तव्हां ॾिसो था त अॻिले सां सदाईं नाइंसाफ़ी थींदी रहंदी आहे। उन करे असां हिकिड़ो इतिहाद ठाहियो आहे दोस्तनि यारनि तनज़ीम मिली जुली, जीअं असां हेड ऑफ़िस हिते खोली वई आहे, जंहिंमें ही 24 कलाक पंहिंजा मेंबर हिते वेठा हूंदा आहिनि। मज़लूमनि जे आवाज़ लाइ दुख सुख शामिलु थियण लाइ जी मदद करण लाइ असांजो फ़र्ज़ु आहे त ग़रीबनि जो अबूजनि जो हिमत अफ़ज़ाई करियो, उनखे दुख में कमु